बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। तनेगे मुसर्रत के अब शामियाने, तनेगे मुसर्रत के अब शामियाने, करो सबर दोस्तों अब आएंगे अच्छे ज़माने। सब खां पहिरियों त मां भाउ फ़हीम हुसैन शाहानी खे दिल जे गहराइनि सां मुबारकूं पियो ॾियां जो हुनजी कल्ह इतफ़ाक़ सां घर ॿाहिरां बीठल राति जो हिन ई वक़्ति मोटरसाइकिल चोरी थी वई ऐं मोटरसाइकिल चोरी थींदे ई इंटरनेशनल प्रेस क्लब जा जीअं हर वक़्तु सहाफ़ी सजाग हूंदा आहिनि उन महिल जेको आहे इंटरनेशनल प्रेस क्लब जे सहाफ़िन पंहिंजो जेको आहे लाइव पंहिंजो सोशल मीडिया ते पोस्टूं हलाए छॾियूं त भाउ फ़हीम हुसैन शाहानी जी मोटरसाइकिल चोरी थी वई आहे। मां सम्झां थो त थोरी देरि कुझु मिंटनि में उहो इंटरनेशनल प्रेस क्लब जे सहाफ़िन पोस्ट ने एतिरो कमु ॾेखारियो जो फटाफट बिना देरि जेको आहे मोटरसाइकिल वापसि थी वई, जंहिंसां असां पहिरियों दिलि जे ख़ुलूस सां भाउ फ़हीम खे मुबारकूं था ॾियूं त तव्हांजी ख़ैर सां मोटरसाइकिल वापसि थी वई। हूअं बि सोचो इहो हुओसीं त जेकॾहिं भाउ फ़हीम जी मोटरसाइकिल चोरी थी आहे त इहा मुंहिंजे इंटरनेशनल प्रेस क्लब जे सहाफ़ी आमिर मैसर जी चोरी थी आहे, इहा मुंहिंजे भाउ फ़हीम इहा मुंहिंजे भाउ फयाज़ जी मोटरसाइकिल चोरी थी आहे, इहा भाउ मुंहिंजे मुख़्तियार शाहानी जी चोरी थी आहे। ऐं ख़ुदा जो कसम मां एतिरी देरि न लॻायां मोटरसाइकिल वापसि कराइण में जो ॾींहं लॻी वञनि या महीना लॻी वञनि या साल लॻी वञनि, ईअं ई जीअं वापसि थी आहे मिंटनि में ई वापसि करायूं आहे। छाकाणि त फ़हीम हुसैन शाहानी असांजो प्यारो दोस्त आहे ऐं उन सां इहो वाक़ियो जेको थियो उन ते निहायती ॾुख बि थियो ऐं इंशा ख़ुदा जे करम सां उहा वापसि थी, जंहिंजे लाइ असांखे दिलि जे गहराइनि सां खेसि मुबारक ॾियूं पिया। साईं फ़हीम हुसैन शाहानी चयो त जेको आहे सो मुंहिंजी मोटरसाइकिल वापसि थी आहे, अचो त जहानिया होटल ते अची जेको आहे चांहि पी पियूं ऐं जेको आहे इंटरनेशनल प्रेस क्लब जे पारां जेको आहे सो सालाना चूंडियुनि जो ऐलान थी वियो आहे। उन ई मौक़े ते मां जेको आहे सो पंहिंजो इंटरनेशनल प्रेस क्लब जे सदर खे अजरक पाराईंदुमि। भाउ तव्हांजी वॾी महिरबानी, लख एहसान जो तव्हां इंटरनेशनल प्रेस क्लब जे सालाना चूंडुनि जो ऐलान थींदे ई मूंखे जेको आहे सो अजरक पाराइणु शुरू कया आहिनि। अञा त काफ़ी मंज़िल आहे, मूंखे इहा ई ॿियनि दोस्तनि मां बि उमेद हूंदी त इंटरनेशनल प्रेस क्लब जा ॼाणा दोस्त वॾे तादाद में मौजूदु आहिनि जेके चवनि पिया साईं चूंडूं कॾहिं थींदियूं। मां चयो साईं छो भला तव्हां पुछो पिया, की साईं असांखे हिन चूंडुनि जो इंतज़ारु आहे, जंहिं ॾींहुं चूंडूं थींदियूं त असां भाकुरनि में भरे जेको आहे हार खणी इंटरनेशनल प्रेस क्लब जे दोस्तनि खे पाराईंदासीं त इंटरनेशनल प्रेस क्लब रानीपुर हुजे या ॿाहिरि हुजे, उहो हिकिड़ी पंहिंजो मानाइती जेको आहे हिकिड़ो इदारो आहे ऐं उन्हनि जो उन इदारे जो बाक़ाइदे पंहिंजो जेको आहे शान ई मान आहे ऐं असां उन इदारे जा पंहिंजो जेको आहे सो जियाला आहियूं। ऐं वॾी महिरबानी तव्हांजी, लख एहसान। मां भाउ फ़हीम जो बि शुक्रिया अदा कयां पियो, मूंसां गॾु बि जेको आहे तनवीर वसाण मौजूदु आहे, मां उनजो बि शुक्रिया अदा कयां पियो जेके मूंखे दोस्त लाइव वठी रहिया आहिनि। मुंहिंजे इंटरनेशनल प्रेस क्लब जा साथी आमिर मैसर, मुख़्तियार हुसैन शाहानी, फयाज़ हुसैन राजभर, तव्हांजा बि लख थोरा, वॾी महिरबानी तव्हांजी।